ठरी मीरवा में खबर ईंदाल ठरी मीरवा में वार्ड नंबर 2 जे वोटरन ऐं शहरन पारा पोलिंग स्टेशन यूसी हुसैन बख्श दश्ती में मुंतकिल करण खिलाफ वोटरन ऐं शहरन जो एहतजाजी मुज़ाहिरो वार्ड नंबर 2 जे वोटरन पारा पोलिंग स्टेशन तब्दील करण खिलाफ ठरी मीरवा शहर मुकम्मिल बंद कराए नाका चौक ते टायरन के बायूं ॾेई सख्त एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरन अली राज, मसूद हुसैन, कामरान अली ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त वार्ड नंबर 2 जी पोलिंग स्टेशन हमेशा पुरानी टाउन कमेटी में लगंदी हुई, जंहिंखे मुखालिफ़न एसी मीरवा सां मिली भगत करे यूसी हुसैन बख्श दश्ती में खणाए विया आहिनि, जेका सरासर नाजाइज़ी आहे। मुज़ाहिरन चिता ॾींदे चयो त जेकॾहिं पोलिंग स्टेशन साॻी जाइ ते मुक़ररु न कई वई त सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।